पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो ऐं पोइ प्रोग्राम जो मज़ो वठो। हितां हिकिड़ो सुवाल थो जुड़े त इंसान मां आख़िर लतीफ़ साईंअ खे छा थो घुरिजे, मतिलबु छा थो चाहे लतीफ़ साईं इंसान मां? वॉट डज़ लतीफ़ साईं वॉन्ट? ईअं खणी चइजे त लतीफ़ असांखां छा थो चाहे? असांखो छा थो चाहे? लतीफ़ पहिरीं इंसान जो तजियो करे ऐं हुनखे जॾहिं हिन नतीजे ते पहुचे थो त इंसान जे अंदर में ॿई क़ुवतूं मौजूदु आहिनि, मस्बत बि मनफ़ी बि। ऐं मनफ़ी जेके क़ुवतूं आहिनि इंसान जे अंदर में, उहे इंसान खे घणो करे जेको आहे सुठो कमु करण खां रोकीनि थियूं ऐं इंसान खे बुरो थियणु या बुरो लफ़्ज़ न खणी चइजे त इंसान खे नंढड़ो थियण ते मजबूर कनि थियूं। लतीफ़ जे पंहिंजे हिकिड़े बैत में करे जो उठ जो चांगे जो ज़िक्र करे चए थो त उहो लिकियो थो लाणियूं खाए। लिखियो थो लाणी खाए। अच्छा, यानी हुनखे चंदन असां ॾियूं था, उठ खे चंदन जहिड़ो ख़ुशबूदार असां हुनखे ॿूटो वणु ॾियूं था त हू चरे, पर हू चंदन खे छॾे, ख़ुशबूदार शइ खे छॾे वञो लाणी थोरो अहिड़ो आहे जेको थोरो उठ ई खाए सघे थो, हुनखे ॿियो जानवर न खाईंदो आहे, थोरो कड़ो आहे ऐं हुनमें का ख़ुशबू बि कान्हे, बल्कि बदबू खणी चइजे ईअं आहे, उन जे करे उठ जे वात मां बदबू बि ईंदी आहे। त कधा तूरो करो लिकियो लाणी खाए, कधा तूरो न पर कधा तूरो निभागो, उहो वञो थो लिकियो थो लाणियूं खाए, लिकियो लिकियो वञो अहिड़ा कमु करे। हिते लतीफ़ जेको आहे हिन करे खे उठ खे इंसान जो जेको नफ़्स आहे, इंसान जो जेको मनफ़ी पहलू आहे, उन ॾे इंसान खे इशारो थो करे। इंसान जो जेको नफ़्स आहे उनखे उहो सुठियूं शयूं छॾियो ऐं वञो थो अहिड़ियूं गंदियुनि ऐं घटिया शयुनि जे पोयां लॻे। त उहो लतीफ़ उहो असांखे जेको हिकिड़ो असांजे अंदरि जो जेको हिकिड़ो घटियापन आहे, नंढड़ोपन आहे, जेको असांजे अंदरि में हिकिड़ो ॼामड़ो माण्हू वेठो आहे, उनखे ख़तमु करे ऐं चवे थो त हिकु आला इंसान उन मां पैदा थिए। जेको इंसान जे अंदरि में आला इंसान आहे उनखे हू ॿाहिरि आणणु चाहे थो, उनखे हू अॻियां आणणु चाहे थो। त कई बैत लतीफ़ जा अहिड़ा आहिनि जंहिंमें मूं सवेरे पहिरीं हुज़ूर साहिबु ॻाल्हि कई त इश्तिहारे जे तौरु ऐं अलामत जे थ्रू लतीफ़ साईं ॻाल्हाईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं। त चवे थो त अॼु आदेसी मर, अॼु आदेसी मर सुबह मरंदो सबको। वाह 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 साईं वाह। यानी सुभाणे त सबको मरंदो, जिस्म फ़ानी आहे, ख़ाकी आहे, सुभाणे ख़तमु थी वेंदो हलियो, पर तूं अॼु मर। छो अॼु मर जो मतिलबु छा आहे? ख़ुदकुशी त अॼु मर यानी जेको तुंहिंजो इहो नंढड़ो जेको इंसानु आहे, जेको मनफ़ी इंसानु आहे, इनखे ख़तमु कर। वाह वाह वाह, इनखे ख़तमु कर, वाह वाह वाह, इनखे ज़िबा कर, वाह इनखे ख़तमु कर त नांगा तुंहिंजो नाम लिखिजे लाउतिन में। त उनखे तूं ख़तमु करें तॾहिं ई तो मां हिकिड़ो आला इंसानु पैदा थी सघंदो। हिकिड़ो लफ़्ज़ अंग्रेज़ी जो इस्तेमालु करियां त फ़लसफ़े में इहो लफ़्ज़ ॾाढो इस्तेमालु थींदो आहे, ट्रांसफॉर्मेशन। त लतीफ़ इंसान जी ट्रांसफॉर्मेशन चाहे थो, लतीफ़ इंसान जी उहा मस्बत ऐं वॾी तब्दीली चाहे थो जंहिंमें इंसान जी जो हिकिड़ो जेको शख़्सियत जो अंदाज़ आहे, पहलू आहे, उहो बिल्कुलु ख़तमु थी वञे थो। उन जे ज़रिए हिकिड़ो नओं इंसानु पैदा थिए थो।
नओं इंसान जो बि लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो। बिल्कुलु त लतीफ़ इंसान खे हिकु नए इंसान जे रूप में ॾिसणु चाहे थो। उहो नओं इंसान आला इंसान आहे, मोहबत वारो इंसान आहे, वाह आला अख़लाक वारो इंसान बेशक। आहे, प्यार वारो इंसान आहे, क़ुर्बानी वारो इंसान आहे। उन में इंसानियत जा सभु गुण मौजूदु आहिनि। उहो मरण खां नथो डिॼे, उहो कंहिं क़ुर्बानी ॾियण खां नथो डिॼे। इहे पंहिंजे सुरमिन जे थ्रू उहो करे ॾेखारे थो लतीफ़। पंहिंजे मक़सद जे लाइ उहो कुझु बि करे सघे थो। का तकलीफ़ हुनजे अॻियां, दुनिया जी का तकलीफ़ हुनजे अॻियां का बि न आहे। ऐं लतीफ़ जो जेको इहो फ़लसफ़ो आहे त इंसान जी ट्रांसफॉर्मेशन करे हुनखे हिकु नंढड़े इंसान मां नंढी मंज़िल खां वॾी मंज़िल ते पहुचाइण जे लाइ जेको लतीफ़ तरीक़ेकार ॿुधायो आहे, उहो तरीक़ो ॿुधाए थो इश्क जो। ऐं उन इश्क जे करे हुनखे जेको तकलीफ़ मिले थी, सूर मिले थो, जेको दर्द मिले थो, उहो दर्द ई आहे जेको हुनखे घाणे वांगुरु पीड़े थो। ऐं पोइ हुन मां जीअं घाणो पीड़े ऐं तेल कढिबो आहे, तीअं इंसान मां उहो जेको हिन बुरे इंसान मां हिकु सुठो इंसान निचोड़े कढे थो लॻे। वाह 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 पीड़े हुनखां उनजो जौहर कढी अचे थो लॻे। उहो इश्क इहो रुॻो कोन्हे त इश्क औरत मर्द सां करे, मर्द औरत सां करे, इहो बि आहे। लतीफ़ वटि इन जी बि तमामु वॾी अहमियत आहे। पर इश्क पंहिंजे मक़सद सां बि थींदो आहे, इश्क इंसान सां बि थींदो आहे, इश्क अकुल सां बि थींदो आहे। आमतौर ते चवंदा आहिनि अकुल इश्क जो जहिड़ो आहे। ऐं चवंदा अकुल सां इश्क छो न कजे? बिल्कुलु जेकर अकुल सां इश्क कजे त पोइ बेशक पोइ त झगड़ो ई ख़तमु न। त सुर लीला जो हिकिड़ो बैत आहे जंहिंजो बि माना आमतौर ते माण्हू ॾाढी ग़लति कंदा आहिनि। जंहिंमें इहो आहे त अला दाई मथियां दाई मुख ॾिसनि। त इहो जेको असांजो नंढड़ो इंसान आहे न, इहो छा थो करे त पंहिंजे नंढड़े हुजण जा जवाज़ तलाश थो करे ऐं पंहिंजे मक़सद जे लाइ अकुल खे इस्तेमालु थो करे, ॾाब खे इस्तेमालु थो करे पंहिंजे नंढड़े ख़सीस मफ़ाद जे लाइ। त पंहिंजे ख़सीस मफ़ाद जे लाइ जेको लतीफ़ चवे थो त अकुल इस्तेमालु करणु जेको आहे, उनखां लतीफ़ पनाह थो वठे। लतीफ़ ॾाब जे ख़िलाफ़ कोन्हे, हरगिज़ न। लतीफ़ जो सॼो रिसालो रुॻो ॾाब आहे। बेशक पर जेको ख़िलाफ़ आहे उहो हिन जी घटियापन जेको आहे इंसान जो, उन मक़सद जे लाइ। मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त कंहिं शायदि साईं जेम्स चयो त इंसान जेको आहे उहो सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जे लाइ अकुल जो इस्तेमालु करे त अहिड़ो नीचपणो ॿियो को आहे को। इंसान जो अकुल, इंसान आला इंसान जो अकुल जेको आहे उहो सॼी इंसान ज़ात जी मिरास आहे। उहो इंसान ज़ात लाइ इस्तेमालु थिए, उहो सभिनी जे लाइ इस्तेमालु थिए, कलेक्टिवली इस्तेमालु थिए। ईअं न जो रुॻो पंहिंजे मफ़ाद जी ॻाल्हि करण बि बुरी कोन्हे, पर पंहिंजे मफ़ाद सां जेकॾहिं ॿिए जो नुक़सानु थिए थो ऐं उन में अकुल मदद करे थो त उहो मज़मूम अकुल आहे। साईं मरहूम हैदर अली लगारी चवंदो हो त इहो अकुल जो मज़मूम इस्तेमालु आहे या इहो मज़मूम अकुल आहे। त इन अकुल खां लतीफ़ जेको आहे सो पनाह थो वठे।